आम चुननि बाबति धरती टीवी जी ख़ासि ट्रांसमिशन में तव्हांखे चवंदासीं। ॿीहर भलीकार ब्रेक खां पहिरियां असां कराची ईस्ट जे क़ौमी तकनि ते ॻाल्हायोसीं पिए। शबीर लाशारी साहब ब्यूरो चीफ आहिनि कराचीअ जा, असां सां गॾु आहिनि। अच्छा शबीर साहब, ब्रेक खां पहिरियां तव्हां ॿुधायो पिया असांखे 243 कराची ईस्ट जेको हाणे 236 थी वियो आहे, ठीकु आहे सर? 237 थी वियो आहे। हा सॉरी 37 थी वियो आहे। त हाणे 244 जेको 2018 में हुयो कराची ईस्ट, जंहिं ते सैयद अली हैदर ज़ैदी आम उर्फ़ जंहिंखे पाण अली ज़ैदी चवंदा आहियूं। जी हा जी बिल्कुलु। ही तक जेको आहे इन 244 हुयो ऐं हाणे इन 237 थी वियो आहे। हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 9,89,666 आहे ऐं हिन तक में जेके टोटल रजिस्टर्ड वोटर आहिनि उहे 4,13,942 आहिनि। हिन तक में लाइन्स एरिया धोबी घाट, जेकब लाइन, PECHS 2, तारिक रोड, महमूदाबाद, चनेसर ॻोठ, आज़म बस्ती, मंज़ूर कॉलोनी वग़ैरह, यानी सईद गनी जो जेको इलाइक़ो आहे पंहिंजो, इहे इलाइक़ा बि हिन तक में अची वञनि था। ऐं हिन तक में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां असद आलम न्याज़ी, MQM जे तरफ़ां रऊफ़ सिद्दीकी ऐं नून लीग, छाकाणि त जेको आहे अञा हिते कंहिं बि उमेदवार ऐलान न कयो आहे। हिते यकीनन सीट एडजस्टमेंट जा मामला अञा हलंदड़ आहिनि, उहे शायदि अॼु ताईं फाइनल थी वेंदा। थी बि नथो सघे ऐलान, थी सघे थो इहो ॾिसो अनऑफिशियली थींदो आहे, इलेक्शन कमीशन जी उन ते न हूंदो, पर हीअ हिकिड़ी अनऑफिशियली हिकिड़ी शइ थींदी आहे। उनखां अलावा जमायत इस्लामी जो इरफान इख़लास ऐं PTI जो हिमायत याफ़्ता उम्मीदवार आहे एडवोकेट ज़हूर महसूद ऐं TLP जो मोहम्मद शाहिद हिन तक ते उम्मीदवार आहिनि। अच्छा PTI जो केरु आहे हिन ते? अली ज़ैदी साहब त न रहियो न, एडवोकेट ज़हूर महसूद, उहे PTI जो उहे PTI जे तरफ़ां। अच्छा हाणे 245 इहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त हाणे 238 थी वियो हूंदो इहो। जी बिल्कुलु। त इते छा सूरत हाल आहे? आमिर लियाकत साहब बि विया, आमिर लियाकत खां पोइ केरु पोइ आयो? वरी उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शायदि महमूद मौलवी उते शायदि खटे आयो हो। ऐं हीअ इन 245 जेको हाणे इहो जीअं तव्हां ॿुधायो त इन 238 थी वियो आहे। ऐं हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 9,49,760 आहे। ऐं हिन तक में टोटल जेके रजिस्टर्ड वोटर आहिनि उहे 5,61,283 आहिनि। हिन तक में बहादुराबाद, यूनिवर्सिटी रोड ऐं वाटर बोर्ड कॉलोनी, बैतल मुकरम, पाकिस्तान क्वार्टर्स, पटेल पाड़ा, मार्टन क्वार्टर्स, जहांगीर रोड, जेल रोड ऐं PIB कॉलोनी, सोल्जर बाज़ार, पारसी कॉलोनी वग़ैरह वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। ऐं हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां ज़फ़र झंडीर ऐं MQM जो सादिक इफ़्तिख़ार, नून लीग जी सिदरतुल मुंतहा, जमायत इस्लामी जो सैफ़ुद्दीन एडवोकेट ऐं PTI जो हिमायत याफ़्ता उम्मीदवार हलीम आदिल शेख, TLP जो मोहम्मद वसीम जेके आहिनि उहे हिन तक ते मुक़ाबले हेठि आहिनि। कुझु आज़ादु उम्मीदवार जेके आहिनि उहे बि हिन तक ते मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। अच्छा, हे चइनी तकनि ते PTI कामयाबु थी 2018 में, त हाणे 2024 जो जेकॾहिं पाण माहौल ॾिसूं, वायुमंडल ॾिसूं, त उहो कंहिंजे लाइ साज़गार आहे? ॾिसो, ही ओभर ज़िलो ऐं ओलह ऐं क्यामाड़ी ज़िला अहिड़ा ज़िला आहिनि जिन ते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी गिरोथ कयो आहे माज़ी जी भेट में। उते वधीक जेको आहे वोट बैंक जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंक्रीज़ थियो आहे। ऐं जेको PTI जी जेका वेव हुई उहा बि घटी आहे ऐं उन्हनि जे वोटर में काफ़ी घटिताई बि आई आहे। तंहिंजे करे हाणे हिते सम्झो त असुलु मुक़ाबिलो टिनि धुरियुनि में ई वरी वञी थींदो। MQM, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं टियों जेको आहे उहो तव्हां सम्झो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको हिमायती याफ़्ता उम्मीदवार हूंदो उन्हनि विच में थींदो। पर ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM विच में 2 तक अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो सचल ॻोठ ऐं इहे जेके सिंधी वसंदियूं आहिनि, इते वञी जेके इहे इलाइक़ा लॻनि था, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोट बैंक आहे ऐं उते काफ़ी मां सम्झां थो त टफ मुक़ाबिलो आहे MQM ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी। ॾिसूं था पर 2018 में त 4 सीटूं जेके क़ौमी असेंबली जूं आहिनि उन्हनि ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबु थी। पाण जेकॾहिं सूबाई तकनि जो जाइज़ो वठूं कराची ईस्ट जो, त टोटल 8 आहिनि। 8 मां 7 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबु थी ऐं हिकिड़ीअ ते रुगो पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थी। ही 2018 जी सिचुएशन आहे। हाणे जेतोणीकि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इलेक्शन में न आहे, चूंड अमल खां ॿाहिरि आहे, उम्मीदवार आहिनि आज़ाद हैसियत में विढ़नि था, चूंड निशान बि न आहे, उम्मीदवार ईंदा निकिरंदा, हिकिड़ी कन्फ्यूजन ज़रूरु पैदा थिए थी। छो जो माण्हुनि खे आदत आहे, हेरियल आहिनि, सिंबल हूंदो आहे हिकिड़ो जंहिंखे ॾिसण सां सुञाणप थींदी आहे त हीउ जेको उम्मीदवार आहे हीउ कहिड़ी पार्टी जो आहे। सो शबीर, महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे क़ौमी तकनि जो हालवाल ॾिनो। हाणे पाण कराची जा जेके ईस्ट जा जेके सूबाई तक आहिनि उन्हनि ते ईंदासीं। त मां ॿुधायो जीअं त 8 तक आहिनि टोटल। 8 मां 7 ते PTI कामयाबु थी ऐं 1 ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिलु कई। त सभ खां पहिरियां जेका शुरूआति थिए थी सूबाई तकनि जी अकॉर्डिंग्स टू 2018 जो जेको तकबंदियूं हुयूं, ही 99 खां शुरू थिए थो ऐं 99 खां वेंदे 106 ताईं कराची ईस्ट जा जेके सूबाई तक आहिनि उहे ख़तमु थियनि था। शुरूआति थिए थी PS 99 कराची ईस्ट खां। हिते PTI पाकिस्तान
पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि जे उम्मीदवारनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो हो। PTI जो हलीम आदिल शेख 60,058 साईं 6,000 सॉरी 6,058 वोट खणी कामयाबु थियो ऐं ही बाद में अपोज़िशन लीडर बि बणिया, ईअं साईं। हा साईं। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शहाबुद्दीन 5,241 वोट खणी सघियो, ॿिए नंबर ते आयो। मुतहिदा मजलिस अमल जो मोहम्मद गियास 2,771 वोट खणी टे नंबर ते हो। एक्चुअली शबीर साईं, ही भला एॾा घटि वोट छो आहिनि? साईं कराची जी इहा सीट जेका हुई उहा इंतिहाई अहम सीट हुई, जंहिं तां माना हलीम आदिल शेख जहिड़ो माण्हू 6,000 वोटनि ते खटी आयो, माना टोटल हुन वोट ई 6,000 समथिंग थिया ऐं उहा सीट 6,000 ते निकिरी। अच्छा, मूंखे अॻिते वधां इन खां पहिरियां मूंखे ॿुधायो त हिते 2018 में वोटनि जो तादादु घणो हो? हाणे उहो त हिते वोट मौजूदु न आहे, पर वोट हाणे घणो आहे भला? हा, हाणे जेको आहे उहो 55,963, यानी ॿियनि सूबनि ॿियनि तकनि जी भेट में हाणे बि उते वोटरनि जो जेको रेशो आहे पंहिंजो रजिस्टर वोट घटि आहिनि। हे त पोइ 30% बि कोन थो बीहे रेशो हिन जो। ठीकु, बहरहाल ही PS 99 कराची ईस्ट जो सूबाई तको 2018 जे नतीजनि मूजिबि हलीम आदिल शेख साहिबु जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार हुयो 6,058 वोट खणी कामयाबु थियो। हाणे पाण अचूं था PS 100 कराची ईस्ट ते, जिते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबी हासिल कई ऐं पीपल्स पार्टी MQM मुतहिदा मजलिस अमल समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे हिसो वरितो हो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो करीम बख्श गबोल 17,197 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ताज मोहम्मद 7,351 वोट खणी ॿिए नंबर ते। MQM जी सना अली 6,612 वोट खणी टे नंबर ते आई। पाण जेकॾहिं PS 101 कराची ईस्ट जो जाइज़ो वठूं त 2018 में बि हिन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबु थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सैयद फिरदोस शमीम नक़वी 28,034 वोट खणी कामयाबु थियो। MQM जो मोहम्मद हारून सिद्दीकी 11,534 वोट खणी ॿिए नंबर ते, जॾहिं त मुतहिदा मजलिस अमल यानी MMA जो बाबर कमर आलम 7,186 वोट खणी टे नंबर ते आयो। सैयद फिरदोस शमीम नक़वी साहिबु जेको शुरूआती सालनि में सिंध असेंबली जो अपोज़िशन लीडर बि हुयो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो, हाणे उनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको आहे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे ऐं हिन भेरे हू क़ौमी तक ते तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार जे साम्हूं बीठल आहे। अच्छा, हा, इहा दिलचस्प सूरत हाल आहे, ॾिसूं था। अच्छा, लातालुकी कई अथसि छा PTI? लातालुकी हुन न कई आहे, पर PTI हुनखे नज़रअंदाज़ कयो आहे ऐं उनखां पोइ कावड़ मां हू आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में बिल्कुलु उन तक ते मौजूदु आहे जिते PTI जो हिमायत याफ़्ता उम्मीदवार। चलो सर, इन ते पाण अचूं था। PS 102 कराची ईस्ट जो ज़िक्र कंदासीं। 2018 में इन ते बि PTI कामयाबु थी। PTI जो अरसलान ताज हुसैन 47,946 वोट खणी कामयाबु थियो। MQM जो मोहम्मद अरसलान ख़ान 17,337 वोट खणी ॿिए नंबर ते हो। MMA जो सैयद कुतुब अहमद 12,576 वोट खणी टे नंबर ते हुयो। पाण जेकॾहिं PS 103 जो ज़िक्र कयूं त 2018 में बि PTI इन ते कामयाबु थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बिलाल अहमद 41,451 वोट खणी कामयाबु थियो। MMA जो मोहम्मद जुनेद मुकाती 17,729 वोट खणी ॿिए नंबर ते हो, जॾहिं त MQM जो तंज़ील बिन अब्दुल रऊफ़ 12,568 वोट खणी टे नंबर ते हुयो। हिते बि MMA ऐं MQM PTI सां मुक़ाबिलो कयो। पाण जेकॾहिं PS 104 कराची ईस्ट जो ज़िक्र कयूं त इन ते वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सईद गनी साहिबु जेको पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जो सदर बि आहे, मिनिस्टर बि रही चुका आहिनि, उहे 27,615 वोट खणी कामयाबु थिया, जॾहिं त ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो उम्मीदवार इरफानुल्ला ख़ान मरवत 11,194 वोट खणी ॿिए नंबर ते हो। PTI जो मंसूर अहमद शेख 10,204 वोट खणी ॿिए नंबर ते हुयो। हाणे जेतोणीकि ज़रिया ॿुधाइनि था, जीअं शबीर साहिबु असांखे प्रोग्राम जी शुरूआति में ॿुधायो, त हीअ जेका PS 104 वारी ऐं क़ौमी तक ते जेको सीट आहे, उन ते सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं हिननि जूं फाइनलाइज़ थी वियूं आहिनि। हाणे रुॻो ऐलान हिन जो रहे थो। PS 105 कराची ईस्ट जो पाण ज़िक्र कयूं त इन ते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 2018 में कामयाबी हासिल कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मोहम्मद अली अज़ीज़ 28,881 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं त MQM जो फैसल रफ़ीक 20,286 वोट खणी ॿिए नंबर ते। TLP जो अहमद अली 11,753 वोट खणी टे नंबर ते हुयो। PS 106 कराची ईस्ट, जिते कराची ईस्ट जी पुॼाणी थिए थी सूबाई तकनि में, उनजो पाण ज़िक्र कयूं त 2018 में बि हिन ते PTI कामयाबु थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जमालुद्दीन सिद्दीकी 25,837 वोट खणी कामयाबु थियो। MQM जो मोहम्मद ज़ाहिद 13,159 वोट खणी ॿिए नंबर ते। TLP जो ग़ुलाम हाशिम 9,656 वोट खणी
3 नंबर ते हुयो। हीअ 2018 जी सिचुएशन आहे कराची ईस्ट जे सूबाई तकनि जी। हाणे छा सूरत हाल आहे शबीर साईं, 8 तक बरक़रार आहिनि या उन में हेर फेर थी आहे नंबरिंग ताईं रुगो? जी बिल्कुलु, ही इन में हिकिड़ो तक जेको आहे उनजो वाधारो थियो आहे। हाणे ही टोटल 9 तक आहिनि ऐं PS जेको आहे 97 खां 105 ताईं टोटल 9 तक आहिनि। PS 99 जेको तव्हां ॿुधायो हाणे उहो PS 97 थी वियो आहे ऐं हिन में एहसनाबाद, न्यू सब्ज़ी मंडी, स्कीम टेटरी, लासी ॻोठ, अयूब ॻोठ, गुजड़ो, मच्छर कॉलोनी यानी उतरिया इलाइक़ा जेके आहिनि उहे अची वञनि था। ऐं हिन जी टोटल जेका आबादी आहे 4,16,848 ऐं टोटल जेके रजिस्टर्ड वोटर आहिनि 55,963 आहिनि। हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां बशीर बिरोही MQM जो अञा ताईं को उम्मीदवार न आहे, सम्झो हिते का सीट एडजस्टमेंट थियणी हुई। नून लीग जो फहद शफ़ीक, PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार रेहान सुमरो, जमायत इस्लामी जो मोहम्मद ख़ालिद, TLP जो नसीबुल्ला हिन तक ते जेके आहिनि उहे उम्मीदवार आहिनि। हलीम आदिल शेख साहब बि हुयो लास्ट? हा, हाणे हलीम आदिल शेख मूं तव्हांखे ॿुधायो त मूंखे इन ते हलियो पियो। अच्छा, ठीकु जी बिल्कुलु। हाणे अचो पाण PS 100 जेको हुयो 100 हुयो ओभर, उहो हाणे PS 98 थी वियो आहे ऐं हिन तक जा जेके इलाइक़ा आहिनि मलीर कैंट, सादी टाउन, अमरोह सोसाइटी, जोहर कॉम्प्लेक्स, कनीज़ फातिमा स्कीम टेटरी वग़ैरह इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे हिन तक में अची वञनि था। हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 4,52,995 आहे ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि उहे 90,617 आहिनि। ऐं हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हाकिम जिस्काणी उम्मीदवार आहे, MQM जो अरसलान परवेज़ ऐं उनखां अलावा नून लीग जो करीम बश कबूल जेको गुज़िरियल भेरे PTI जो उम्मीदवार हुयो ऐं उतां खटे आयो हो, हाणे उहो नून लीग में आहे। PTI छाकाणि त हुन जेको आहे छॾे ॾिनी ही। PTI जी तरफ़ां केरु आहे हिते PTI जे तरफ़ां जेको आहे पंहिंजो जान शेर जुणे जो। ऐं अच्छा PP तरफ़ खां 2018 में ताज मोहन साहब, ताज वसाण हुयो, हाणे हुते हाकिम जिस्काणी शायदि फर्स्ट टाइम आहे। हा, हाकिम जिस्काणी हाणे हिते अची वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। जमायत इस्लामी जो हमादुल्ला ख़ान आहे, TLP जो अबू मोहम्मद फरहान सैयद आहे ऐं IPP बि हिन तक ते पंहिंजो उम्मीदवार बीहारियो आहे सैयद अली हसन जे नाले सां। ऐं गुज़िरियल भेरे हितां करीम बश गबोल जेको PTI में हुयो हाणे उहो वरी नून लीग में अची वियो आहे, उहो उम्मीदवार हुयो। PS 101 जेको हाणे PS 99 थी वियो आहे। हिन तक में ज़िया कॉलोनी, लारेब सोसाइटी, अल आसिफ, जमाली ॻोठ, अबुल हसन असफ़ानी रोड, सोराब ॻोठ ऐं गबोल ॻोठ वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। हिन तक जी जेका टोटल आबादी आहे उहा 4,55,900 आहे। टोटल जेके रजिस्टर्ड वोटर आहिनि 1,98,327 आहिनि। हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां मस्ती ख़ान उम्मीदवार आहे, जॾहिं त MQM जो सैयद फरहान अंसारी ऐं PTI जो हिमायती याफ़्ता उम्मीदवार ज़ैन परवेज़, जमायत इस्लामी जो यूनुस बारानी ऐं TLP जो अब्दुर रहीम हिन तक ते आमो साम्हूं आहिनि। ऐं हिन तक तां गुज़िरियल भेरे जीअं तव्हां ॿुधायो फिरदोस शमीम नक़वी आज़ाद पंहिंजो कामयाबु थियो हुयो। 99 थी वियो जी बिल्कुलु। हाणे जेको PS 102 हुयो उहो हींअर PS 100 यानी 100 थी वियो आहे। हिन तक में गुलस्तान जोहर 2 खां 20 ताईं वारा इलाइक़ा, मस्कन चौरंगी, फैसल कैंटोनमेंट इहे जेके आबादियूं आहिनि उहे अची वञनि था। हिन तक जी टोटल आबादी 4,50,363 आहे। टोटल जेके वोटर रजिस्टर आहिनि 2,20,953 आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिन तक ते हैदर उमराणी, MQM जे तरफ़ां इंजीनियर सैयद उस्मान, नून लीग जे तरफ़ां अज़हर अब्बासी, PTI जो हिमायती याफ़्ता उम्मीदवार सैयद मोहम्मद ताहा, जमायत इस्लामी जो नईम अख्तर, TLP जो मोहम्मद शाहनवाज़ ऐं IPP जो इमरान शहज़ाद हिन तक ते उम्मीदवार आहे। PS 103 ओभर जेको हाणे PS 101 थी वियो आहे। हिन में गुलशन इक़बाल, 13-14, शांति नगर, बहादुराबाद, बैतल मुकरम, वाटर बोर्ड कॉलोनी वारा इलाइक़ा अची वञनि था। हिन तक जी टोटल आबादी 4,52,986 आहे ऐं टोटल जेके वोटर आहिनि रजिस्टर 2,99,895 आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिन तक ते बैरिस्टर इमरान मिठाणी उम्मीदवार आहिनि। MQM जे तरफ़ां मुईद अनवर, नून लीग जी सोबिया ख़ान, PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार बैरिस्टर अली ताहिर, जमायत इस्लामी जो सैयद कुतुब अहमद, TLP जो मोहम्मद फारूक नूरानी ऐं IPP जे तरफ़ां मोहम्मद राहिल हिन तक ते मुक़ाबले में आहिनि। हाणे अचो जेको गुज़िरियल तक हुयो PS 105 उहो हाणे 102 थी वियो आहे। हेरा फेरी थी आहे, हिते हाणे नंबरिंग हेॾो ॾे थींदव, परेशान न थीजो। हाणे उहो जेको आहे तव्हांजो 102 थी वियो आहे। हिन में पाकिस्तान क्वार्टर, पटेल पाड़ा, जेल रोड, जहांगीर रोड, PIB कॉलोनी, मार्टन क्वार्टर इहे इलाइक़ा अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,24,916 आहे। टोटल वोटर 2,47,325 आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां अकरबा फातिमा, MQM जी तरफ़ां आमिर सिद्दीकी, नून लीग जे तरफ़ां सैयद निसार शाह, PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार जमाल सिद्दीकी, जमायत इस्लामी जो मोहम्मद नजीब अयूबी, TLP जो मोहम्मद हुसैन, IPP जे तरफ़ां उम्मीद अली जुणे जो हिन तक जा उम्मीदवार आहिनि। हाणे अचो पंहिंजो PS
103 जेको आहे उहो 106 जेको हुयो अॻु में, हाणे 103 थी वियो आहे। हिन में इब्न सीना, लाइन्स एरिया, धोबी घाट, जेकब लाइन, सोल्जर बाज़ार, शाहनवाज़ भुट्टो कॉलोनी, पारसी कॉलोनी वारा इलाइक़ा अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,15,076 आहे। टोटल वोटर जेके आहिनि 1,96,454। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ठाकुर ज़ुल्फ़कार क़ाइम ख़ानी, MQM जे तरफ़ां हिन तक ते को बि उम्मीदवार फ़िलहाल न आहे। नून लीग मोज़मान अर्जमंद, PTI जो जेको आहे हिमायत याफ़्ता उम्मीदवार अली पल जेको हुनजी कराची में नई एंट्री आहे। जमायत इस्लामी जो मोहम्मद यूनुस आहे, TLP जो मोहम्मद बिलाल आहे, IPP जो रिज़वान ख़ान आहे। ऐं PS 104 ओभर जेको कराची जो 9 तक आहे, जेको वधियो जेको मूं तव्हांखे ॿुधायो। हिन में PCHS2, तारिक रोड, एडमिन सोसाइटी, महमूद आबाद वारा 4, 5, 6 वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,23,000 ऐं टोटल जेके रजिस्टर वोटर आहिनि 2,15,694 आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां चौधरी अकरम गुजर, मोहम्मद दानियाल, MQM जो, नून लीग जो चौधरी अहम तक जेको आख़िरी ॿुधाए छॾियां, PS 105 जंहिं ते सईद गनी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं GDA ऐं नून लीग जो जेको हिमायत याफ़्ता उम्मीदवार आहे इरफान अला मरवत, उन्हनि विच में मुक़ाबिलो थींदो। ठीकु आहे शबीर, तव्हांजी वॾी महिरबानी। दिलि त चए पई हिन मामले खे कंटिन्यू कयूं, खोड़ सारा सुवाल हुआ ज़हन में, तकनि जी घटि वधाई थी आहे ऐं ओवरऑल इहो बि ॾिसणो आहे त ॿिन्ही ज़िलनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हाणे जेका पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे उन केतिरी ग्रोथ कई आहे। बहरहाल असांजे प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो पुॼाणी ते बि पहुचे। इंशाल्लाह सुभाणे साॻे वक़्तु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह निगहबान।